पिंडियूं या दबकियूं। सिंध क़दीम ज़माने खां हथ जे हुनरनि या दस्तकारीअ जहिड़े फ़न सां मालामाल ख़ितो रहियो आहे। हितां जा रहवासी रोज़मर्रा जी ज़िंदगी में आसानी पैदा करण लाइ खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं जोड़ण जा माहिर रहिया आहिनि, जेकी सहूलियत सां गॾोगॾु फ़न ऐं ख़ूबसूरतीअ में पंहिंजो मट पाण रहियूं आहिनि। सिंध जी हर दस्तकारी ऐं हुनर में रोज़मर्रा कतब ईंदड़ आम शयुनि ऐं रंगनि जो इस्तेमालु अहिड़ी त शाह कारीगरी सां कयो वेंदो आहे जो जुड़ी रास थियण खां पोइ हर इस्म फ़न कारीगरीअ सां गॾोगॾु ख़ूबसूरती ऐं जमालियात जो बहितरीनु नमूनो थी साम्हूं ईंदो आहे। सिंध जे ॿियनि खोड़ सारियुनि हथ जे हुनरनि सां गॾोगॾु निज ॿहिराड़की दस्तकारी, दबकियूं, छॿियूं या पिंडियूं ठाहिणु आहे, जेको ख़ासि तौर ते सिंध जे ॿहिराड़ीअ या ॻोठनि जूं औरतूं पंहिंजे घरेलू इस्तेमाल सां गॾोगॾु सिहतमंद मसरूफ़ियत ऐं रोज़गार ख़ातिर हिन दस्तकारी सां जुड़ियल आहिनि। दबकियूं या पिंडियूं घणे भाङे कणिक जे सुकल तीलियुनि या खजीअ जे पननि खे सुकाए करे कमाल कारीगरी सां जोड़ियूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त संदन ख़ूबसूरती वधाइण लाइ मुख़्तलिफ़ रंगनि, ख़ासि तौर ते चिलकंदड़ धागनि, शीशनि, सुट ऐं ॿियनि आम शयुनि जो इस्तेमालु अहिड़े त दिलकश अंदाज़ सां कयो वेंदो आहे जो दबकियूं या पिंडियूं खाधे पीते जे इस्तेमाल सां गॾोगॾु घरेलू सजावट ऐं सूंहं सोभिय लाइ पिणु कतब ईंदियूं आहिनि। जस्तुलणनि उहे कारीगर, ख़ासि तौर ते उहे औरतूं जेकी सिंधी सक़ाफ़त सां जुड़ियल अहिड़ी ख़ूबसूरत दस्तकारीअ खे हिन दौर में बि ज़िंदा रखंदियूं पियूं अचनि, जिन सां सिंधी सक़ाफ़त ऐं मक़ामी हथ जे हुनरनि जो ॻाट वेतर ऊचो थियो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में अहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु वधि खां वधि रखूं त जीअं अहिड़ी दस्तकारी ऐं उन सां जुड़ियल कारीगरनि जो क़दुरु ऐं संदन लाइ ॾेही तोड़े परॾेही रोज़गार जा ज़रिया खुली सघनि ऐं अहिड़ी किरत सां जुड़ियल कारीगर अॻे खां अॻिरा ऐं सराही महसूसु कनि त जीअं हीअ क़दीम दस्तकारी ऐं हथ जो हुनुर ज़िंदा रही सघे। तहरीर ऐं तहक़ीक़ नामी इरशाद सोरियाणी।